कोटिजी में पैरामेडिकल स्टाफ पारा मुतालबन जी मनता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोटिजी में पैरामेडिकल स्टाफ जे सॾ ते एमएस डॉक्टर अख्तर अहमद सोहू, डॉक्टर मोहम्मद खान शर, जाकिर हुसैन मेहरानी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि चयो त सिंध हुकूमत रेवेन्यू मुलाज़िमनि खे कोरोना वायरस जी मद में रिलीफ ॾिए थी, पर असां पैरामेडिकल अमले जी आचर वारी मोकल बि बंदि कई वई आहे। उन में सभिनी स्टाफ डॉक्टर जेके बि स्वीपर ताईं सभिनी खे रिस्क अलाउंस जो बाज़ाब्ता नोटिफिकेशन निकितो, सही बि थी, खज़ाने ताईं पहुती। बदकिस्मतीअ सां उहा वापसि आई ऐं वरी मिनिस्टर हेल्थ पंहिंजो नओं स्टेटमेंट जारी कयो त असां सिर्फ़ु कोरोना वारनि खे जेको आहे सो रिस्क अलाउंस ॾींदासीं। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं जेको बि डॉक्टर या स्टाफ ड्यूटी करे थो उहो को बि महफ़ूज़ न आहे, कंहिंखे बि इहा शइ बीमारी लॻी सघे थी, तंहिं करे इहो सभिनी जो हक़ु आहे जेको मिलणु खपे। कोडी जो स्टाफ सरापा एहतिजाज आहे। असां जेको आहे उहो कोरोना सां फस्ट लाइन ते जेको आहे उहो जंग करे रहिया आहियूं। सॼी सिंध में असांजा मुलाज़िम जेको पैरामेडिकल स्टाफ आहे उनखे गवर्नमेंट धोखो ॾेई रही आहे। मिनिस्टर खां वठी सेक्रेटरी खां वठी वज़ीर आला खां वठी बिलावल भुट्टो ज़रदारी ताईं सभिनी ऐलान कया आहिनि त असां तव्हांखे रिस्क अलाउंस ऐं हिकु बोनस पे ॾींदासीं। अॼु उनखे काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि, उहो नोटिफिकेशन न निकितो आहे। उन करे असां सभु सरापा एहतिजाज आहियूं। टोकन हड़ताल रोज़ानो हले पई। अॼु टियों ॾींहुं आहे असां एहतिजाज आहियूं सरापा त असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं हक़ न ॾिना विया त असां पंहिंजो इंतिहाई सख़्तु क़दम खणण ते मजबूर थी वेंदासीं। सिंध गवर्नमेंट खे अपील थो कयां त असांजी पूरी सिंध में एहतिजाज हलनि पिया। बराए महिरबानी असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। नंढी नंढी सूरत में असांजो एहतिजाज अञा दाइरो वधायो वेंदो ऐं सख़्ती सां कयो वेंदो। हुननि वधीक चयो त पैरामेडिकल अमलो कोरोना ख़िलाफ़ फ्रंटलाइन ते जंग विड़ी रहियो आहे। ॿियनि सूबनि पंजाब, केपीके ऐं बलोचिस्तान जे पैरामेडिकल स्टाफ खे रिस्क अलाउंस, सर्विस स्ट्रक्चर ऐं बोनस पगार मिली सघे थी त पोइ सिंध में छो नथी मिली सघे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।